बख्श तूं जो एसडीएम आहे रते तेरे जो शहर जी हालत आहे चेयरमैन साहब जो हल्को आहे किथे निकितो आहे हिकिड़ो फोटो मोकिल मारे जॾहिं निकितो आहे मोकिल मारे हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जे तक वारो शहर रतोदेरो ताज़ो पयल बरसात जे पाणीअ में जॾहिं ॿुॾी वियो ऐं छिती तनक़ीद जो सिलसिलो शुरू थियो त रतेदेरे सां तालुक़ु रखंदड़ मख़सूस सीट वारी MNA नसीबा चन्ना शहरनि जे सुतल नसीबनि जियां ओचितो जाॻी पई। MNA नसीबा चन्ना पंहिंजे गाॾीअ में सवार थी बरसाती पाणीअ में ॿुॾल शहर जे दौरे ते निकिरी पई। गाॾीअ मां ई MNA साहिबा रतेदेरे जे असिस्टेंट कमिश्नर खे फ़ोन खड़कायो ऐं खेसि ठीकु ठाक दाॿा ॾिना। किथे निकितो आहे हिकिड़ो फोटो मोकिल मारे जॾहिं निकितो आहे मोकिल मारे हाणे हाणे मोकिल गड़ी खुदा बख़्शो न मोकिल मुंहिंजे रतेदेरे मोकिल आहिनी कोन निकितो ई न त फोटो काॾां ईंदी न हिन शहर जी हालत आहे चेयरमैन साहब जो हल्को आहे। MNA साहिबा असिस्टेंट कमिश्नर गोस बख्श खे दाॿा ॾियण वारी फ़ोन करण खां अॻु उन जी रिकॉर्डिंग करण जो बंदोबस्तु करे छॾियो हो। असिस्टेंट कमिश्नर जवाब में MNA खे चयो त शहर ॿोड़ण जा ज़िम्मेवार म्यूनिसिपल खाते वारा आहिनि। गोस बख्श तूं जो एसडीएम आहे रतेदेरे जो शहर जी हालत आहे चेयरमैन साहब जो हल्को आहे किथे निकितो आहे हिकिड़ो फोटो मोकिल मारे जॾहिं निकितो आहे मोकिल मारे हाणे नसीबा चन्ना म्यूनिसिपल अमले जो दफ़ा कंदे चयो त ॿियनि ते इल्ज़ाम हणण बदिरां तव्हां पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो। एडमिनिस्ट्रेटर जो जेको कमु आहे उहा मूंखे ख़बर आहे जेको इंतिज़ामिया जो कमु आहे उहा बि मूंखे ख़बर आहे न एडमिनिस्ट्रेटर पाणी त कढाईंदो शहर में कॾहिं तव्हां राउ लॻायो था निकिरो था किथे निकिरंदो आहे मां त कॾहिं कजे ॾिठो ई न आहे तूं छड़ो म्यूनिसिपल जे मथां छो भाड़ी वेठो आहे तूं कहिड़े मर्ज़ जी बल्ला आहे छड़ो तूं उन जे मथां वञी बीठो मां ॻाल्हायां थी DC सां। शहर ॿुॾण जे 2 ॾींहंनि खां पोइ MNA नसीबा चन्ना जे फुड़तियुनि नेठि कमु कयो ऐं शहर मां पाणी निकाल करण जो सिलसिलो शुरू थियो। MNA साहिबा जूं ही फुड़तियूं भले तव्हांखे ड्रामो लॻंदियूं हुजनि पर असां एतिरो चवंदासीं त देर आयत दुरुस्त आयत। गोस बख्श तूं जो एसडीएम आहे रतेदेरे जो शहर जी हालत आहे चेयरमैन साहब जो हल्को आहे किथे निकितो आहे हिकिड़ो फोटो मोकिल मारे जॾहिं निकितो आहे मोकिल मारे हाणे